टेक्स्ट मिसाल तौर ते आकाश अंसारी वेठल आहे असल किथां जो बोज़ार वॾे जो जेकॾहिं आकाश अंसारी पंहिंजो ब्लॉगिंग ठाहे ऐं पेज ते बोज़दार वॾे जे आस पास जी जेका ज़मीन आहे पीर आहिनि बनियूं आहिनि फ़सुल आहिनि छॾियो अम्मा नानी ॾाॾीअ खां पुछे त पाण जेके वॾी कम जी ॻाल्हि थो पिया ॿुधायां तव्हां कॾहिं सोचियो आहे त बुकनि ॿधंदा पिनीअ खे कॾहिं धकु लॻंदो हुयो हे जेके दोस्त चवंदा आहिनि त हे अचे थी पई सीपेक अचे थी पई सीपेक त टांडाणियुनि टिंडणियुनि बलाउनि खां इलाज था कढनि न चीनी छा पाण वटि सिंध में सिंधी ॿोलीअ में लोक ॾाप में इहे इलाज न आहिनि अॼु ताईं पाण कॾहिं नानीअ मामीअ ॾाॾीअ खां पुछो आहे ॾाॾनि खां पुछो आहे त भई बुकनि छा कंदो हुयो चवंदा धकु लॻंदो ॿधंदासीं सूर छॾे वेंदो हेरण आहे साओ मिर्च आहे कारो मिर्च आहे अहिड़ा तव्हां वटि अलाए केतिरा नुस्ख़ा पिया आहिनि जेके इंटरनेट ते अञा आहिनि ई कोन छा थी पए जे कॾहिं हिकिड़ो 5 मिंटनि जो वीडियो ठाहे त कीअं हे धकु लॻे कीअं ॿधिजे नुस्ख़ो अथव न ॿधी ठकाकर तव्हां यूट्यूब ते छॾे छॾियो हुनजे हेठां तव्हां अंग्रेज़ीअ में कीवर्ड ॾियो हुनजो थेरापीअ जो जेको असल मर्ज़ु आहे हिन खे हिन सां हल करे सघिजे थो ठोके छॾियो हुनखे ट्रांसलेशन चइनि 5 जुमलनि जी तव्हां पाण करे अंग्रेज़ीअ में तव्हां रखी छॾियो जी सॉरी बिल्कुलु हैशटैग करे मक़सदु इहो आहे त तव्हां करे छॾियो इन खे तव्हां सोशल मीडिया ते फैलायो हैशटैग तव्हांजो अहिड़ो मज़बूत थींदो हलियो मां दावा सां चवां थो तव्हांजो इहो 5 मिंटनि जो वीडियो 1.5 या 2 सालनि खां पोइ तव्हांखे आराम सां 4-5 हज़ार आराम सां खीसे में तव्हांखे हर महीने ॾींदो रहंदो